फ़कीर वींदा हा पंध वींदा अज भी के जमातूं वींदियूं दरगाह शरीफ पी साईं जे दरगाह ते भी वींदियूं ऐं हज़रत गौसुल आलमीन जे दरबार में अॼु ताईं के माण्हू पंध वींदा अक़ीदत आहे हुननि जी पंहिंजे मुर्शिद सां त प्यादा वञो हुजणु घुरिजे। अल्लाह जे वलियनि सां जेतिरी मुहबत हूंदी न अल्लाह बि उन्हनि सां एतिरी मुहबत कंदो आहे जेतिरी अल्लाह जे वलियनि सां जन जी मुहबत हूंदी। मिशकात शरीफ जी हदीस आहे हुज़ूर फरमाइनि था हिकिड़ो माण्हू अॻियनि क़ौमुनि जी ॻाल्हि आहे घरां निकितो अल्लाह मलाइक खे मोकिलियो त वञ हिन खां पुछो त काॾे थो वञे। अवां पंहिंजे ॻोठ खां निकिता वञूं था मुल्तान शरीफ हज़रत गौसुल आलमीन जे दरबार में चओ सुभान अल्लाह। के निकिता त वञूं था हज़रत रोज़े धणीअ जे दरबार ते माण्हू निकिरंदा आहिनि हो बि निकितो ईअं अल्लाह मलाइक खे मोकिलियो त रस्ते ते वञी हिन खां पुछो त काॾे थो वञे। फरिश्तो आयो इंसानी सूरत में थी अला इला ऐन तुरीद दरवेश काॾे निकितो आहे काॾे थो वञे जे उरीद अखली फी हाज़िहिल करिया हिन ॻोठ में मुंहिंजो दीन जो भाव रहंदो आहे उन जे दीदार लाइ वञां थो उन जो कर्ज़ थई छा जो ॾियण थो वञे चे न भला उन ते तुंहिंजो आहे वठण थो वञी ची इहा ॻाल्हि बि न आहे पोइ जी न को ॾियण थो वञा न को कर्ज़ को वठण थो वञा लैन दैन जो को बि मसलो न आहे गैर अन्नी अहबबतुहु फिल्लाह औ उहिब्बुहु फिल्लाह मामलो सिर्फ इहो आहे त मां उन सां अल्लाह कारण मुहबत कयां थो। तवां सां बि अल्लाह जे वलियनि सां जेका मुहबत कयूं था उहा ख़ुदा कारण मुहबत कयूं। गौसुल आलमीन जा मुरीद आयो हज़रत गौसुल आलमीन सां मुहबत कयूं था अल्लाह कारण शाह रुकन आलम नूरी हुजूरी सां मुहबत कयूं अल्लाह कारण अली हजवेरी सां मुहबत कयूं अल्लाह कारण सैयदना गौसे आज़म सां मुहबत कयूं अल्लाह कारण हज़रत रोज़े वारे सां मुहबत कयूं अल्लाह कारण बिटाई साहब सां मुहबत कयूं अल्लाह कारण मखदूम सरवर नूह सां मुहबत कयूं उहा बि अल्लाह कारण लुआरी वारे सां मुहबत अल्लाह कारण मलाइक उनखे चवे थो जे अल्लाह कारण मुहबत जे जज़्बे जे तहत तूं न जे दीदार ला वञी थो पोइ ॿुध मां तोखे ॿुधायां थो मां इंसान न आहियां इन्नी रसूलुल्लाह इलैक अल्लाह जो मोकिलियल कासिद आहियां मां तोखे ॿुधाइण आयो आहियां जेतिरी तूं उन सां मुहबत करीं थो अल्लाह बि तोसां एतिरी मुहबत फरमाए थो। जेको खुदा जो महबूब थियण चाहे थो खुदा जो प्यारो थियण चाहे थो अल्लाह मूंसां मुहबत फरमाए अल्लाह जे वलियनि सां मुहबत करे अल्लाह पाण उन सां मुहबत फरमाए थो। हिननि झलियो त न वञो तव्हांजो ईमान थो वञे हुज़ूर फरमायो त जेतिरी मुहबत अल्लाह जे दोस्तनि सां आहे पंहिंजे दीनी भाउरनि सां आहे दीन जे बुनियाद ते जेका जंहिंसां तव्हांजी संगत आहे जेतिरी तव्हां उन सां मुहबत कयो था अल्लाह ओतिरी तव्हां सां मुहबत फरमाए। जंहिंजे